छड़ी घर जा थाम बार उते पिया ने ये वेठी किताब खोलियो पढ़े। बाबा आऊं लिखी पढ़ी पंहिंजे पेरनि ते थी बीहण चाहियां। ए अगे केड़ो तू अथन ते बीठी है जको तू पंहिंजे पेरनि ते थी बीहण चाहे। लिखी पढ़ी पंहिंजे पेरनि ते थी बीहण चाहे। अरे बाबा तोखे कीअं समझाए इल्म खां सिवा इंसान अंधो आहे। इंसान इल्म खां सिवा अंधो आहे। आऊं अंधो कोन आहियां। मोद इल्म कोने तैलीम कोने ॾिस आऊं अंधो कोन आहियां। हे सभु ॾिसां पियो अवां बीठी हो हीअ बीठी आहे तूं बीठी आहे हे ॾिस सभु कुझु आऊं ॾिसां पियो आऊं अंधो कोन आहियां। इल्म खां सिवा इंसान अंधो आहे। अरे बाबा इल्म इंसान जी टी अख आहे। इल्म इंसान जी टी अख इंसान जूं आहिनि ई ॿ अखियूं टी अख वरी छड़ी किथां आई। हे ॾिस मुंहिंजूं ॿ अखियूं न तुंहिंजूं ॿ अखियूं न हिन जूं ॿ अखियूं टी अख किथां न अचे भला। खुदा जे वास्ते बाबा मूंखे हिन जालत मां आज़ाद कर। ए अमा अॻे कहिड़ो तूं जेल में बंदि आहीं जो तोखे हिन जहालत मां आज़ाद करियां। मूंखे स्कूल छॾ बाबा मूंखे स्कूल छॾ बाबा। अरे बंद कर छड़ी बक बक हल कम कर घर जो हल मूंखे स्कूल छॾ बाबा हल नी तूं हल स्कूल छॾ बाबा स्कूल छॾ। असांजा अब्बा ॾाॾा सभु वीचारा लायूं लाफाड़ा करे मजूरियूं करे वीचारा मरी विया हिन खे स्कूल छॾ बाबा। किताब ॿारनि जा किताब जो पढ़नि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हां वीडियो में ॾिठो त न्याणियुनि खे नज़र अंदाज़ कयो वेंदो आहे ऐं उन्हनि खे तैलीम खां महरूम कयो वेंदो आहे। त ख़ुदा रा असां हथ ॿधी सभिनि खे अपील था करियूं पंहिंजे न्याणियुनि खे नज़र अंदाज़ न करियो ऐं उन्हनि खे तैलीम खां महरूम न करियो ऐं पंहिंजे बचनि खे पंहिंजे न्याणियुनि खे तैलीम जे ज़ेवर सां नवाज़ियो ऐं इल्मु पिरायो। सिंध सुवारियो तैलीम ज़िंदाबाद।